बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी पंहिंजो प्रोग्राम ब्यूरो टाइम जेकबाबाद खणी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, लाॻीतो असां साॻी सूरत हाल ते प्रोग्राम कंदा पिया अचूं, छो त हिन महिल जेका सूरत हाल आहे 1.5 महीने खां वधीक टाइम गुज़री वियो आहे लॉकडाउन खे। ऐं उन लॉकडाउन में जेके दिहाड़ीदार माण्हू बेरोज़गार थिया आहिनि, जेको पुरियत तबिको बेरोज़गार थियो आहे, रोज़ कमाए खाइण वारा माण्हू बेरोज़गार थिया आहिनि, उन्हनि खे जेको सरकार पारां रिलीफ जी ॻाल्हि कई वई, केतिरा अहिड़ा घराणा आहिनि जिन जी अञा ताईं न का सरकार जे तरफ़ां उन्हनि खे रिलीफ या राशन वारो सामान मिली सघियो आहे, न वरी ॿिया जेके मुखैर हज़रात पारां जेको ॾिनो वियो आहे सामान उहो मिली सघियो आहे। छो जो तमामु हिकिड़ो वॾो तादाद माण्हुनि जो बेरोज़गार थियो आहे। खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजो हुज़ूर शर्म माण्हू जेके चइजे, या जेका हिकिड़ा पंहिंजो भरम न विञाइण वारा माण्हू, उहे कंहिंजे अॻियां वञी उन्हनि हथु कोन टंगियो, उन्हनि खे वञी ॾिनो पाण मुरादो कंहिं कोन, जंहिंजे करे उहे तमामु घणी हिकिड़ी आंजी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उनजा बचिड़ा ज़ाहिर ॻाल्हि आहे, उनजी एतिरी कुवत मुमकिन ई न आहे त जेको दिहाड़ीदार माण्हू हुजे उहो 1.5-2 महीननि ताईं जो अरसो, हिकिड़ो 50 ॾींहंनि ताईं जो अरसो को ईअं बेरोज़गारीअ खां पोइ बि ईअं गुज़ारे सघे, मुमकिन न आहे। छो जो हिकिड़ो दिहाड़ीदार एतिरो ख़ुशहाल कोन थो हुजे जो उहो एतिरा ॾिहाड़ा बेरोज़गारी खे बर्दाश्त करे सघे। उन्हनि जी तमामु हिकिड़ी ॾुखी सूरत हाल आहे। उहे वीचारा पंहिंजे भरम खे क़ाइमु रखण जे लाइ तमामु घणो भोॻीनि था। उहे पंहिंजे घर जूं शयूं ॼण त हिकिड़ो ॻुझे तरीक़े सां विकिणी करे उहे हिन महिल ताईं वेला ठारींदा आया आहिनि। उन्हनि जी ईअं वञी को सीरियसली कंहिं बि सार कोन रधी आहे। जीअं भलो सरकारी धुरियूं हुजनि या मुखैर हज़रात हुजनि, मुखैर हज़रात बि उन्हनि पाण ज़ाती तौर ते को फिज़िकली तौर ते वञी उहो सर्वे कोन कई आहे या उन्हनि का जांच कोन कई आहे। उन्हनि बि मुख़्तलिफ़ माण्हुनि जी मार्फत उहो सामान विरहायो आहे। पोइ उन्हनि बि किथे किथे पंहिंजी पसंदि नापसंदि खे ज़रूरु शामिलु कयो आहे, जंहिंजे करे उहे वीचारा सफ़ेद पोश ऐं हयादार माण्हू ऐं भरम वारा माण्हू जेके दिहाड़ीदार आहिनि उहे तमामु घणो भोॻीनि था। जेकबाबाद जे सॼे ज़िले अंदरि अहिड़नि माण्हुनि जो तादादु घणो मौजूदु आहे। ऐं उन सूरत हाल खे फोकस करण जे लाइ असांजे सिंध TV न्यूज़ जेकबाबाद जे रिपोर्टर ज़ैन सरकी वञी उन्हनि मुख़्तलिफ़ उन्हनि मसइलनि जो शिकार परेशान हाल माण्हुनि सां ॻाल्हायो आहे ऐं उन्हनि जो हाल अहवालु वरितो आहे ऐं उन्हनि माण्हुनि जे ॾुख सूर बाबति ॼाण वरिती आहे। हली उहा ॾिसंदासीं त उहो ज़ैन सरकी उन्हनि माण्हुनि जे आंजनि खे कीअं फोकस कयो आहे। हली ॾिसूं था ज़ैन सरकी जी रिपोर्ट। जी अज़हर साहब, जेकबाबाद शहर जेको आहे सिंध जे ॿियनि शहरनि जीअं जेकबाबाद खे बि लॉकडाउन थी 1.5 महीने खां मथे जो अर्ज़ो गुज़री चुको आहे, जिन ते शहर जा जेके बि कारोबारी मर्कज़ आहिनि बिल्कुलु बंदि आहिनि। जेके रोज़ खाइण वारा माण्हू आहिनि उहे पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। उनजे घरनि जी चुल्हि कीअं थी ॿरे, उनजे घरनि जो गुज़र सफ़र कीअं थो थिए, इन सिलसिले में असीं शहर जे मुख़्तलिफ़ पार्टनि में वञी करे उतां जेके बेरोज़गार माण्हू जेके रोज़ कमाइण वारा माण्हुनि खां पुछा कंदासीं त हू हिन लॉकडाउन वारी हिन कोरोना वारी सूरत हाल में जेकी लॉकडाउन कई वई आहे उन लॉकडाउन वारे कीअं मुंहुं था ॾियनि। तव्हांजो दुकानु बंदि आहे 45 ॾींहंनि खां मथे थियो आहे, पोइ तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए? बसि ईअं कुझु खाऊं था, कुझु ईअं बुख में वेठा आहियूं, ॿियो छा कयूं। रुखो बुखो जेको आहे मिड़ई निभायूं था वक़्तु। जी जी हा। भला शहर जो बंदि आहे, तव्हांजो रोज़गार बंदि आहे, पोइ छा उधर सुधर ते कमु आहिनि? जी जी न, उधर सुधर वारा बि नथा ॾियनि, बंदि थी वियो हर शइ। हाणे ईअं वेलो खाऊं था त वेलो ईअं बुखिया पिया आहियूं। ग़रीबूं काॾे वञूं, नथो मिले। भला हिते जी सिंध सरकार बि राशन विरायो, उहे तव्हां वटि पहुता? जी जी न, उहो पाण हड़प करे वञनि था, असां ग़रीबनि खे नथा ॾियनि। जेको जंहिंखे मिले थो न सरबराह खे, उहो पाण खाई वञे थो। भला हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे आया आहिनि तव्हां वटि? न आयो, हिकिड़ो बि केर बि न आयो, ज़ाहिर बि न आयो, ज़ाहिर बि नथा थियनि। जेकॾहिं अचूं था लाइन में बीहारे चवनि था त बसि टीम ख़तमु थियो, वञो हलियो। भला सरहदी वारा जेके शहर में ॾियनि था उहे तव्हांखे उन्हनि तव्हां वटि ॾिनो आहे? जी जी न, के बि किलो हिकिड़ो बि न ॾिनो। सवाइ ईअं सफ़र गुज़र कयूं था, कॾहिं आहे वेलो कॾहिं न आहे। साईं दर्ज को दुकानु आहे साम्हूं, इहो बंदि आहे। तव्हां ॾिसो पाण तालो लॻल पियो आहे, 1.5 महीनो थी वियो आहे। हिनमहिल ताणी कुझु बि न को निमाईंदो वॾो को आयो आहे, न सर्दी वारा कोई आयो आहे, न कंहिं फंड कंहिंखे ॾिनो अथऊं। हिनमहिल ताणी कंहिं पाड़े में न पुगा, न कंहिंजी सार संभाल न लथी अथऊं। इलेक्शन जे दौर ते में थिए थो, इलेक्शन जे दौर ते में हलिया था अचनि सार संभाल लहंदा, बाक़ी ॾुखे वक़्त में हुननि न सार संभाल नथा लहनि।
भला सिंध सरकार पारां जेको राशन विरायो तव्हांखे ॾिनो वियो? न साईं उहो बि न ॾिनो आहे। सिंध सरकार पारां उहो पंहिंजे मुनासिब पंहिंजा जेके मुनाद माण्हू हुजनि उन्हनि खे ॾिनो अथऊं, ॿियनि खे न ॾिनो, ग़रीबनि खे न पुॻो आहे, पंहिंजे इन्हनि खे ॾिनो अथऊं। भला जेके शहर में जेके सरहंदी वारा माण्हू आहिनि उहे विराइनि था, उन्हनि तव्हांखे ॾिनो आहे कुझु? साईं उहो बि असां वटि न पुॻनि, अञा ताईं न पुॻनि, असां वटि न मिलियो आहे, असांखे न मिलियो आहे, हिमल ताणी न मिलियो आहे, कंहिंजो बि सरहंदी वारे या कोई बि न मिलियो आहे हिमल ताणी। पोइ तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए? साईं ओधर सोधर ते हलूं था, मेरे दुकानदारनि खां ओधर खणूं था, कंहिंखो वठूं था, मेरा जान हले थो पियो, दुकान बंदि 1.5 महीनो थी वियो आहे, जान हलायूं था पिया। छा थियणु खपे आहे? साईं हाणे उहो असांखे सिध गवर्नमेंट खे इहो थियणु खपे त ग़रीबनि जे घर घर वञनि, घर घर वञी ॾियनि, राशन पुॼाइनि, उहे पाण पुॼाइनि, बाक़ी हिन नाज़म खे नायब नाज़म खे जेको ॾियनि था उहे हड़प करे था वञनि, पाण खाई था वञनि, भई ग़रीबनि ते नथो पुॼे। साईं भला जेको एहसास प्रोग्राम आहे वफ़ाक़ जो जंहिंमें 12,000 मिलनि था उहो तव्हांखे मिलिया आहिनि? साईं उहे बि असांखे न मिलिया आहिनि 12,000, अञा ताईं असांजो नालो न आयो आहे, हिमल ताणी चवनि था नाला न आयो आहे 12,000 थियनि, असांजो न आयो आहे हिमल ताणी, को बि न आयो आहे अञा ताणी बि न आयो आहे। असां मज़दूरी कंदा आहियूं, ॿियो असांजे का शइ बि न आहे। असांजे घर ॾिस त तगारी खणंदा आहियूं, कंहिं महिल आहे कंहिं महिल न आहे। वज़ीर आज़म खे इहो चऊं था बाबा बुखिया वेठा आहियूं, वज़ीर आला खे चऊं था बुखिया वेठा आहियूं, बिस्मिल्लाह बाग़ में वेठा आहियूं, एहसास कार्ड बि न मिलियो आहे। 2,000 पहिरियों किस्त जा आया, चए अंगूठनि जो वेरीफाई, वञूं था त पादर खाऊं था हिन में नादरा में, कार्ड उते फाथो पियो आहे, चए अंगूठे जो हिसाबु किताबु आहे। ग़रीब माण्हू काॾे वञूं, को बि न आहे। वज़ीर आला खे इहो चऊं था महिरबानी करे इहो एहसास जा 2,000 त मिलनि न, टिकड़ी वठी खाऊं था। वज़ीर आला खे इहो चऊं था, वज़ीर आज़म खे असां चऊं पिया अलाह करे इहे चढ़नि कोई ग़रीबनि जो चाढ़ो कंदो, पर असांखे कुझु चाढ़ो न थियो। वज़ीर आज़म बि न कयो, न असांखे वज़ीर आला कयो। अहिड़े बुखियनि खे ॾिनई जो बुखिया असांखे अॼु जो कोई ताणी राशन जी हिकु ज़री बि न मिली। भला सिंध सरकार पारां जेको राशन विरायो वियो उहो तव्हांखे मिलियो? न सही, असांखे न मिलियो। इहो क़ुर पाड़ पटेनि इहे नाज़िम नाइब नाज़िम इहे सॼा खाई विया, ग़रीबनि ताणी न पातो। बिस्मिल्लाह बाग़ में वञूं, कंहिं ग़रीब जो दर खड़कायूं, उन खे ॾियूं, हर को पंहिंजो पेट भरे वेही रहियो। भला हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे तव्हां वटि पहुता आहिनि? न सही, न पाता न, निभागा पुॼनि हा त असां ग़रीब ॾींदा ई न, पंहिंजो पेट भरंदा, ॿिए खे छो ॾींदा। भला जेके सरहंदी वारा शहर में जेके विराइनि पिया ख़ुदा वास्ते उहे तव्हां वटि आया? उहे असां वटि न पाता न। असां तव्हांजा घणा ॿार आहिनि? असांखे सही 5 ॿार आहिनि। गुज़र सफ़र कीअं थियो उधर सुधर? टिकड़ी वठी खाऊं था, वज़ीर आला खे इहो ऐलान कयूं था, वज़ीर आज़म खे बि इहो चऊं था। असां चयो इमरान ख़ान चढ़ंदो, सुमरो साहिबु चढ़ंदो, माइट आहे, पर सुमरे क़ौम जो को बि न कयईं न। हिंडे वियासीं, हे जेको असलम अबड़े साहिब ॾे वियासीं, इन बि असांजी दाह न ॿुधी। अॼु को हर को पैसे वारे जो आहे, अॼुकल्ह ग़रीब जो को बि न आहे। ग़रीब खे अचे हथों हथ कोई ॾींदो त ग़रीब वठंदो बि सही, जो ग़रीब खे न मिलंदो त ग़रीब काॾे वेंदो। एहसास कार्ड जा 2,000 मिलियल आहिनि, अंगूठे में फ़र्क़ु आहे। हुते वञूं था, नादरा में वञूं था, पादर खाऊं था, हुते उन ग़रीबनि जा उहो पियो आहे एहसास कार्ड मां वटि रखियल आहे, पियो आहे। साईं उहो मां तव्हांखे ॾेखारियां, ग़रीबनि ताणी को न, घरवारी जा अंगूठा नथा लॻनि, वेरीफाई थींदा, उते बि चवंदा 400-500 रुपए जो। ग़रीबनि खे जेके टिकड़ी वठी खाऊं था उहे 400-500 काॾो भरियूं। वज़ीर आला ॿुधे न, इहो ॿुधे त छा चए थो ग़रीब, उनजो गौर करे उन शइ जो ॿुधनि। वज़ीर आला सिंध ॿुधे ऐं मिसाल वज़ीर आज़म ॿुधे, ग़रीब जो इहो करनि, कोई ॿुधण वारो कोई बि न आहे। इन ज़ालिमनि जी पाड़ पटनि असां ग़रीबनि खे ॾियनि न। हिते मोहम्मद मियाँ साहिबु असां चयो पिया अलाह करे चढ़े, वोट ॾिनासीं ख़ुशी सां, बाबा वज़ीर आज़म चढ़े, ख़ुशि थींदा त नालो इमरान ख़ान चढ़े, झुमरियूं खेॾियूं, नचूं डांस कयूं, इहो कयूं, इमरान ख़ान चढ़ियो, असांजो ग़रीबनि जो कुझु कंदो। पर असां ग़रीबनि ताणी पहती का शइ बि न आहे। असां ग़रीब कॾहिं कोई आयो पुछा करणु, दादा बिस्मिल्लाह बाग़ में विरायूं था, ग़रीबूं अचो वठो, टिकड़ी वठनि ते गुज़ारो कयूं था। 2,000 एहसास कार्ड जा बि न मिलिया आहिनि हिन महिल ताणी। न साईं, ॿियो महीनो का शइ बि न विया। पहिरियों वियासीं ॻोठु वियासीं, हुते वरी ट्रैफिक बंदि थी, मोटी आयासीं, कोई शइ न मिलियो आहे। ॿियो महीनो अञा लूण जी थैली न मिली आहे। ॿियो महीनो असां घर वेठा आहियूं, रुखी मानी खायूं था बसि। उहे गुज़र सफ़र कीअं थो थिए? बसि अलाह हलाए थो, वेठा आहियूं, चुप कयूं, वञूं था सिर तगारी ते, चवनि था शहर बंदि आहे, मोकिले वेही मोटी अचूं था, न कोई शइ न लूणु, कोई शइ बि न आहे। बसि अलाह जे आसरे वेठा आहियूं थिया। घणा ॿार आहिनि तव्हां? 4 नियाणियूं आहिनि, 2 नंढड़ा पुटड़ा आहिनि, 6 ॿार आहिनि।
भला सिंध गवर्नमेंट या चूंडियल निमाइंदो तव्हांखे ॾिनो भला सरहंदी वारा को माण्हू तव्हां वटि आयो मोहम्मद मियां जी तरफ़ां विराजी तव्हां वटि उहे पुॻा न सर कंहिं असांखे हिकिड़ी लूण जी थैली बि न ॾिनी अॼु ताणी हिन पाड़े में कंहिं असांखे ॾिनो ई न आहे, न राशन आयो आहे, न असां ॿुधो बि आहे हिते, सम्झो न कोई शइ न कोई शइ न आहे। तव्हां छा चवंदो सिंध गवर्नमेंट खे? बसि असांखे राशन वाशन ॾियनि जा बसि शहर खोलनि, कोई कारोबार करूं, असां ग़रीब माण्हू त ईअं मरी वेंदासीं, बसि किरोना जो बहानो थींदो ईअं हलिया वेंदासीं, बुख ते मरी वेंदासीं। कोई करनि जा शहर ॿार खोलनि, कोई रोज़ी बोज़ी करनि जा, असांखे कोई शइ ॾियनि त ॿचड़ सां वेही खायूं घर, छा करूं, असां सफ़ा बेज़ार थी विया आहियूं पंहिंजी ज़िंदगी कोई यकीन करो बसि मिड़ई बचनि जे करे चुप कयूं वेठा हुन कॾहिं पाण खे पाण मारे छॾूं आहे। 1.5 महीने खोड़ी तव्हांजो कारोबार बंदि आहे, पोइ कीअं थो गुज़रे? बसि वेठा आहियूं त चुप कयूं, अलाह खे यादि कयूं, रुखड़ो अटो वारो दुकान को वठूं था, रुखड़ो अटो उधर ते ग़रीब को वठूं था, इहे खायूं था वेठा, शाबत आहे उन ग़रीब खे ॾिए थो, जेॾी महिल वञूं नथो करे, चयो त बाबा ठीकु आहे वठो, ॾिए थो उहो बसि रुखड़ी मानी पकाए खायूं था, अलाह खे यादि कयूं वेठा आहियूं ॿचड़नि सां। छा थियणु खपे? बसि हाणे छा चऊं असां, जेको वधीक हाणे असां त बोर थी विया आहियूं रही रही, अलाह बा। सरताकारी जो कमु कंदा आहियूं, कमु बंदि आहिनि, ॾिसो था शहर सॼो बंदि लॻो पियो आहे, कोई फंड बंड बि कोई शइ बि नथो मिले, असांजे बिस्मिल्लाह बाग में कोई शइ बि न मिली आहे, ईअं बसि छड़ो चई वञनि था, वरी को मुंहुं ई नथो करे, असीं वेठा आहियूं बेरोज़गार वांदा। भला सिंध सरकार या हिते चूंडियल निमाइंदा या जेके सरहंदी वारा माण्हू जेके विराइनि था उहे तव्हां वटि पहुता आहिनि? असां वटि हिन टाइम कोई बि न आयो आहे, हर को पंहिंजे घरनि में वॾेरा इहे सभु वेठा आहिनि, इहे पीपल्स पार्टी वारा जा इहे जेका बि वॾा आहिनि इहे घरनि में वेठा आहिनि, ग़रीबनि खे त कोई लेखे ई नथो, जेको फंड मिले त उहे वॾेरा पाण वेही खाइनि था, ग़रीब खे कंहिंखे बि न मिलियो आहे, कोई पाड़े में आयो ई न, पुछा ई न कयो अथनि छा आहे तव्हांखे कोई शइ ज़रूरत आहे कंहिं शइ जी, को कुझु बि न आहे मिलियो हिते, हीअं हर को बसि अलाह खे यादि कयूं, घर वेठा आहियूं। 1.5 महीने खां वधीक जो अर्सो गुज़री आहे, पोइ तव्हां कीअं गुज़ारे सघो? 1.5 महीनो त थियो आहे, शहर बि बंदि लॻो, बेरोज़गार वेठा आहियूं, बसि उन्हनि खे कंहिं शइ जी परवाह बि न आहे, कंहिं ग़रीब जो अहसास बि न आहे, वॾेरनि वटि माल जाम पियो आहे, पंहिंजो घरनि में रखियूं वेठा आहिनि, खाइनि पीअनि था, बसि ग़रीब मरे त मरे, उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ आहे। भला चूंडियल निमाइंदा तव्हां वटि आया आहिनि? कोई बि असां वटि कोई बि न आया आहिनि, इहे ई बि जंहिंखे वोट ॾियूं त उहे ई न आया आहिनि, पुछा ई न करणु आया आहिनि, जो बाबा तव्हांखे छा आहे, छा तकलीफ़ आहे, उहे पंहिंजे घर में मोहम्मद मियां त उहो हिते ज़ाहिर ई न आहे, असलम अबड़वाद बि ज़ाहिर न आहे, कणी एजाज़ खान हुजे उहो बि हितो जो हुयो पीपल्स पार्टी जो, उहो बि कोई ज़ाहिर ई न थिया आहिनि हिते, इहो हर को बसि घर में वेठा अलाह खे यादि कयूं। कीअं गुज़रे सफ़र? बसि जीअं गुज़रे थो गुज़ारियूं था, ॾुखियो सुखियो रुखी सुखी खाऊं था, बसि ॿियो हाणे छा कंदासीं, भला गवर्नमेंट खे मारींदासीं विढ़ंदासीं उन्हनि सां, अहसासु थिए त उन्हनि खे पाण थिए, उन्हनि खे कोई अहसासु न आहे, बसि ग़रीबी वेठा आहियूं, बसि अलाह खे यादि कयूं। कीअं भला उधर बुधर वग़ैरह? उधर बसि जंहिं उन को संग साथियुनि को उन को वठूं था, दुकानदारनि को पटे खाऊं था, अलाह ॾींदो वरी ॾींदासीं, जॾहिं कमकार खोलिया शहर खोलियो त ॾींदासीं उन्हनि खे, बाक़ी कोई इमदादी को फंड जा वग़ैरह कोई शइ नथो मिले हिते। जी अज़र साहब, असीं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विया आहियूं, असां हिकु ॿिए पाड़े में बीठल आहियूं, उतां जे माण्हुनि खां पुछा कंदासीं त हीअ जेके 1.5 महीने खां वठी हिते शहर बंदि आहे, शहर बंदि हुजण जे करे हुनजो कारोबार बंदि आहे, हुन कारोबार बंदि हुजण जे करे हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, उन दौरान सिंध सरकार पारां या हितां जे चूंडियल निमाइंदनि पारां या जेको आहे हितां जेके सरहंदी वारा आहिनि उन्हनि पारां उनखे कोई रिलीफ ॾिनो वियो आहे, उनखे राशन वग़ैरह जे मद में कोई रिलीफ ॾिनो वियो आहे, उनखां पुछा गुछा कई आहे। साईं तव्हां असांखे ॿुधायो तव्हां छा कमु कंदा आहियो? साईं रक्षो चिंची हलाईंदा आहियूं सर, बसि बेरोज़गार हूं, 2 महीनो थियो आहे, घटि इहो बीठा वञूं था त पुलिस से पादरा रुकाए कढे थी, रक्षा दर जो बीठा सब घर लिखिया पिया आहियूं, लॉकडाउन लॻो पियो आहे, राशन बि न आहे, का शइ आहे को सार संभारे कोन्हे, ग़रीब जो अलाह आसरो ई कोन्हे, कोई पंहिंजे घरनि में लिखिया वेठा आहियूं। अपील आई आहे तव्हांखे त कोई राशन ॾिनो वञे, ग़रीबनि जी मदद कई वञे, ॿियो रोज़गार त कोई न आहे। 1.5 महीने जो थियो आहे, पोइ गुज़र सफ़र कीअं थो थिए? बसि टाइम पास कयूं था, पट सट ते रोज़गार उधार सुधार वठी मिले, बच्चा त पढ़णा न, बुख ते कोई न आहे न, बच्चनि खे मारणो कोई, टाइम पास कयूं था, बाक़ी मिलियो त कुझु न आहे गवर्नमेंट तरफ़ असांखे, मिलियो त बि अलाए काॾे वञे, त असांजे घिट में पाड़े में त आयो ई न आहे कोई। भला चूंडियल निमाइंदा आहिनि उन्हनि तव्हांखे ॾिनो आहे कुझु? न बाबा, चूंडे निमाइंदा कोई ॾिनो ई न आहे, किथे हर को पंहिंजे घर में लिखियो बचे ई नथो, काथे चवंदा कापी ॾींदा जमा त कापी गुम, न राशन सार न संभारे, हर को हवाला कर त मिलंदो मिले त कोई थो, कुझु न मिलियो अॼु महिल ताईं। भला जेके सरहंदी वारा आहिनि उहे विरासत करनि था, उहे तव्हां वटि पुॻा? न भाउ उहे बि असांजो कोई न आयो आहे, असांजी सार संभार त ग़रीबनि त कोई लभे ई नथो न, पोइ हाणे अलाए किथे को ॾिए थो नथो ॾिए, असांखे ग़रीबनि खे बिल्कुलु काश मिलियो ई न आहे।
हाँ न तव्हांजो कारोबार बंदि आहे पोइ हीअ ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं थो थिए? ॾुखियो जान आहे बसि अलाह खे पारत आहे ईद मथो आहे को यादि ई न आहे ईद ॿार बचे लटा न कपिड़ो को यादि बि न आहे को हाणे पंहिंजे पेट था पाले सघूं लटा कपिड़ा काॾूं कयूं ईद जा सॼी ॾींहुं घर सुता पिया आहियूं रक्षा जी चिंची बीठा आहिनि सुठा पाण हलाईंदा आहियूं इहे असांजो आसरो आहे हिकु अधु पंहिंजो आहे हिकु अधु को डिलीवरी जा सभु घर बीठा आहिनि काॾे वञूं निकिरूं था पुलिस डुकाए कढे त हलो लॉकडाउन आहे बंदि कयो बसि अलाह जे आसरे वेठा आहियूं यादि कयूं अलाह खे यादि कयूं अलाह बि न छॾींदो सिंध सरकार या हिते चूंडियल नुमाइंदनि खे छा करणु खपे? उनखे खपे त सार संभाल आहिनि को ग़रीबनि जी लॉकडाउन कयो अथऊं घर में विहारियो त सार संभाल आहिनि को राशन आहे पाणी आबाद तव्हांखे छा ॾुख आहे सुख सुख आहे सॼी ख़बर आहे रक्षो मज़दूर पार्टी आहे रक्षन ते रोज़गार ख़बर 200-250 कमाइण वारा इहे त घर बीठा इंतज़ार आहे त काॾे वेंदासीं उनखे थिए त बाबा असांखे सार संभाल घर में लभनि त अलाह त आहे अलाह न छॾींदो। जीअं असां सां हिकु ॿियो शहरी गॾु आहे हू बि गुज़िरियल 1.5 महीने खां पंहिंजे घर जे अंदरि महदूद आहे छो त हुनजो कारोबार बि बंदि आहे उन खां पोइ छा कंदासीं त सिंध सरकार या हितां जी चूंडियल नुमाइंदनि या जेके सरहंदी वारा आहे उहे हिन वटि पहुता हिन को राशन वग़ैरह या को रिलीफ ॾिनो आहे साईं तव्हां छा कमु कंदा आहियो? असां ब्रोकरी जो प्रॉपर्टी जो कमु कंदा आहियूं हिन वक़्तु असांजो मुकमल लॉकडाउन खे 1.5 महीनो थियो आहे कारोबार बंदि आहे हिन जे करे असां ॾाढो फ़क़ाक़ जो शिकार आहियूं असांजो ॾाढो हथु तंग आहे असां वटि न को चूंडियल नुमाइंदो आयो आहे कंहिं बि सार न लधी आहे मुकमल लॉकडाउन खे 1.5 महीनो थी वियो आहे असां मञूं था लॉकडाउन ज़रूरी आहे मक़सदु को सार संभाल त न सफ़ा ग़रीब आवाम मिसकिन मज़दूर जेके बि आहिनि फ़क़ाक़ जो शिकार थी विया आहिनि बेरोज़गार थी विया आहिनि घर में वेठा आहिनि उनखे खाइण पीअण खां कुझु बि न आहे मजबूर आहिनि केॾांहुं वञनि उहे मिसकिन साईं। माना सिंध सरकार पारां जेको राशन विरायो वियो उहो तव्हांखे पहुतो आहे? साईं हिन वार्ड नंबर 20 में कंहिंखे बि न आहे मिलियो राशन सिंध सरकार तरफ़ां या कंहिं बि चूंडियल नुमाइंदे तरफ़ां कंहिं बि सार न लधी आहे कंहिं बि ग़रीब आवाम खे राशन न आहे मिलियो सर। भला जेके हिते जेके सरहंदी वारा माण्हू आहिनि उहे विराइनि था उन्हनि पारां तव्हांखे ॾिनो वियो आहे? हिते कोई बि न आयो आहे सर वार्ड नंबर 20 में कंहिं बि राशन न आहे विरायो साईं चूंडियल नुमाइंदा कोई बि चूंडियल नुमाइंदड़ कंहिं बि सार संभाल न आहे लधी ग़रीब मिसकिन आहिनि मज़दूरी कंदा आहिनि ॾींहं जो हाणे वीचारा परेशान आहिनि खाइण पीअण जे लाइ परेशान ॾाढो आहिनि साईं। घणा ॿार आहिनि? असांखे साईं 3 ॿार आहिनि असां त हाणे रोज़गार असांजो त बंदि आहे कारोबार बंदि आहे ब्रोकरी जो कमु कंदा आहियूं हिन वक़्तु ॾिसें थो त पाण शहर मुकमल 1.5 महीनो थी वियो आहे लॉकडाउन आहे सभु बंदि आहिनि प्रॉपर्टी जो कमु मुकमल बंदि थी वियो आहे साईं। पोइ 1.5 महीनो इहो गुज़र सफ़र कीअं उधर सुधर ते? बसि साईं उधर सुधर ते कर दोस्तनि खां मदद पिया वठूं संग साथी दोस्त जेके आहिनि उनजी महिरबानी आहे। जीअं असां सां हिकु ॿियो पोरियत गॾु आहे उन खां पोइ छा कंदासीं त छो कंदासीं त गुज़िरियल 1.5 महीने खां शहर बंदि आहे हुनजो कारोबार बंदि आहे हू न 1.5 महीने खे कीअं पियो गुज़ारे हुनजे बचण जो गुज़र सफ़र कीअं थो थिए हुनजो कारोबार बंदि आहे ऐं सिंध हुकूमत ई चूंडियल नुमाइंदा या हितां जा सरहंदी वारा हुनजे दर ताईं पहुता हुनखे रिलीफ ॾिनो वियो आहे हुनखे राशन ॾिनो वियो आहे न ॾिनो आहे छा कंदा हुआसीं? सिलतकारी कंदासीं रेडी बढ़िया त उहो बि बंदि आहे हाणे पोइ गुज़र सफ़र कीअं थो थिए? छा कयूंसीं इहो घर वेठा आहियूं का शइ न मिलियो आहे फंड वंड बि अञा न मिलियो। भला सिंध सरकार जेको राशन विराए पियो तव्हां वटि आया? न न असां वटि कुझु न आयो आहे खाई विया पाण हुआ। चूंडियल नुमाइंदा हितां जी असल मां बुढ़ो आहे या मोहम्मद मियां उहो तव्हां वटि पुॻो? न न असांखे कुझु न मिलियो उहो बि तव्हां वटि? न न भला जेके सरहंदी वारा माण्हू हुया जेके विराइनि पिया उहे तव्हां वटि आया आहिनि? का शइ न मिलियो शहर ई बंदि आहे सॼो का शइ नथो मिले राशन वासन न मिलियो असांखे। तव्हांजी शादी थियल? हा घणा ॿार? और साईं 4 पुट आहिनि 2 न्याणी। पोइ इहो घर जो गुज़र सफ़र उधर सुधर ते? हा साईं ॿियो छा कयूं वरी दुकान बुकान ते खंधो खणूं था पाड़ेसरी आहे छा कयूं हाणे कर्ज़ वधी वियो हूंदो? कर्ज़ त वधियो न साईं छा कयूं 2 महीना थिया का शइ न आहे घर में असांखे साईं कुझु न ई दर ते बि न आयो आहे हिन टाइम ताईं पोइ छा कयूं। जीअं असां हिकु ॿियो शहरी बीठल आहे उन खां पोइ छा कंदासीं साईं तव्हांजो छा नालो आहे तव्हांजो छा कारोबार आहे? मुंहिंजो नालो आहे साईं मुंहिंजो खिलौननि जो कारोबार आहे तक़रीबन लॉकडाउन खे 1.5 महीनो थी वियो आहे मसवाड़नि दुकाननि जूं मज़दूरनि जो जेकी मज़दूरी आहे गवर्नमेंट जी तरफ़ खां का रिलीफ न आहे फंड जे बारे में विचूं पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे फंड ॾिनो हिकु बाजके में माण्हुनि जो छा थींदो 1.5 महीने जे अरसे में असां सिंध हुकूमत खां ऐं आला अदारनि खां मुतालबो था करूं हीउ लॉकडाउन ख़तमु करे ग़रीब माण्हुनि खे दुकानदारनि खे कोई रिलीफ ॾिनो वञे जॾहिं की मुकमल नथा खोलनि कुझु टाइमिंग मिली ॾिनी वञे सिंध बलोचिस्तान केपी में टाइम ॾिनो वियो आहे सुबुह खां 8 खां 3 बजे ताईं सिंध हुकूमत उहा बि असां ते महिरबानी नथी करे मां आला अदारनि खां अपील थो करां नोटिस वठी करे शहरवासियुनि खे कुझु न कुझु रिलीफ वठी ॾियनि। भला ही 1.5 महीने खां मथे थियो आहे दुकान तव्हांजो बंदि आहे पोइ हीअ ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं थो थिए? हीअ ज़िंदगी जो गुज़र सफ़र ईअं सम्झ कर्ज़ु खणी माण्हुनि को जेके पैसे वारा दोस्तनि जा ॿिया हुननि खे वठी करे गुज़र सफ़र करूं पिया पोइ इहे ई अॻिते कर्ज़ु ॾियणा आहिनि
ईअं न त वरी वधीक हाणे हालात बि शहर जा ख़राबु थियनि था। टियों चौथो वरी पाड़े वारनि जी चोरी थी आहे। जेकॾहिं लॉकडाउन वधीक रहियो त मुल्क जा हालात संगीन थींदा, ॾोह वधंदा। अच्छा, ही भला हिते सिंध गवर्नमेंट पारां जेको आहे राशन विरायो वियो शहर जे अंदरि, उहो को तव्हांखे मिलियो? सिंध हुकूमत जेको राशन विरायो उहो पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾिनई, वॾेरनि खे। वॾेरनि पंहिंजे कमदारनि ऐं भोतारनि जेके पाड़े असरी खे त न मिलियो, ख़ैर पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾिनूं। तव्हां असांजे सॼे जेका बि सिटी में सर्वे करो, मां चवां थो 100 माण्हू खे 2 माण्हुनि खे मिलियो हूंदो, ॿिए कंहिंखे मिलियो ई न हूंदो। भला हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, MNA आहे, MP आहे, उन्हनि पारां को माण्हुनि जी सहायता कई वई आहे? MNA MPA सातात करण जे बजाए वॾी ॻाल्हि आहे, कंहिंखो पुछा बि न कयो त तव्हांजो छा हाल आहे। इहे वोटनि जी टाइम पोइ पीरनि ऐं फ़क़ीरनि खे वठी करे हो MNA MPA छा था करनि साईं? MNA MPA कारोबार कयो आहे, हुननि ख़िदमत न कई आहे। हुननि जे ज़हन में इहो ई आहे इलेक्शन थींदी असां माण्हुनि खे ॾाढा हज़ार ॾेई करे वोट वठंदासीं। हुननि का ख़िदमत न कई आहे। ख़िदमत त पंहिंजे त पुछा करण बि न आहिनि कंहिंखां। त हाणे मोहम्मद मियां हुजे त एजाज़ ख़ान हुजे। अच्छा, भला जेके ॿिया जेके सरहंदी वारा आहिनि, मुखीर ज़रात आहिनि, उहे शहर में ॾियनि पिया, उन्हनि जे तरफ़ां को माण्हुनि खे मिलियो आहे? तव्हांखे मिलियो आहे? उहे आहिनि, चंद माण्हू आहिनि जेके राति जो वञी 12 बजे माण्हुनि खे ॾियनि था। माण्हू हुननि खे ॾियनि था जेके घुरी नथा सघनि। फ़क़ीर त तुंहिंजे दर ते आयो, मुंहिंजे दर ते आयो। जेके सफ़ेद पोश माण्हू आहिनि हुननि खे कुझु रुपए मूं 4 आना 8 आना मिलनि था, बक़ाया माण्हू उहे ई ज़िंदगी जे। भला ईअं जो शहर बंदि रहंदो त पोइ ही माण्हुनि जो छा हाल थींदो? साईं, मां तव्हांखे अॻु में अर्ज़ु कयो, में शहर बंदि रहियो त क्राइम वधंदो, क्राइम मुर्दा चोरियूं वधंदियूं, धाड़ा वधंदा। चंद ॾींहं अॻु में कराची में हिकिड़ो माण्हू पैसा कढाए निकितो आहे, हुनखे मारे छॾियऊं, 7.5 लाख फुर करे वियुसि। हिते बि ईअं ई थींदो, ॿियो छा थींदो? जी, असां हिकु ॿियो शाइरी बीठल आहे, हुन खां पुछा कंदे त हुनजो बि कारोबार गुज़िरियल 1.5 महीने खां बंदि आहे। हुनखे हुकूमत तरफ़ां या जेको एहसास प्रोग्राम हले उन तरफ़ां का रिलीफ मिलियो आहे न मिलियो आहे? साईं, तव्हां असांखे ॿुधायो, तव्हांजो दुकानु आहे 1.5 महीने खां बंदि पियल आहे, तव्हां ज़िंदगी कीअं था गुज़ारियो? असां बि मुश्किल सां ज़िंदगी गुज़ारूं था। 1.5 महीनो 2 महीना थिया आहिनि, सफ़ा बुख ते वेठा आहियूं। किराया चढ़ी विया आहिनि, घरनि जा किराया चढ़ी विया आहिनि, दुकान जा किराया चढ़ी विया आहिनि, बापलिस में कारो हुजूं, मज़दूरनि जा किराया चढ़ी विया आहिनि, बिजली जा बिल चढ़ी विया आहिनि, गैसनि जा बिल चढ़ी विया आहिनि। ॾियण जे लाइ आहियूं ई न। जीअं हाणे तव्हांजो मसइलो आहे तीअं हल करो, मालिक हो तव्हां। भला सिंध सरकार पारां जेको रिलीफ ॾिनो वियो, राशन ॾिनो वियो, उहे माण्हू तव्हांजे दर ते पहुता, तव्हांखे राशन मिलियो? उहो राशन खे मिली वियो आहे असांखे। फ़ौजियुनि हिकु ॾेई विया आहिनि असांखे। हा, हिकु घर खड़काए करे सभु हिकु ॾेई विया आहिनि। 1.5 महीने में 1 चक्कर? असां ॾे हिकु दफ़ो आयो आहे, पोइ अॻिते हाणे ख़बर ॿियनि खे। घणो केतिरो राशन हो हुन में? उनमें तक़रीबन 1500-2000 रुपए राशन हुयो। 1.5 महीने तव्हां सम्झो त हली वेंदो? न हलियो आहे न। भला हिते जेको MNA MPAs आहिनि, उन्हनि तरफ़ां बि को रिलीफ ॾिनो वियो आहे माण्हुनि खे? उन्हनि तरफ़ां उहो शेर मोहम्मद मुगेरी हलायो हुयो। हा, उन्हनि खे सलाम आहे, उन्हनि हलायो हुयो शेर मोहम्मद। उहो तव्हांखे मिलियो? उहो असांखे मिलियो हिकु। अच्छा, भला हाणे तव्हांजो कारोबार जो बंदि आहे त पोइ ही 1.5 महीने खां मथे जो अरसो गुज़री वियो आहे, त घर जो गुज़र सफ़र कीअं थो थिए? बसि ॾींहं जो खाऊं था, राति जो नथा खाऊं। अहिड़े हिसाब सां बसि खीरूं वठी वेंदा आहियूं 1.5 किलो, हाणे वठी वञूं 0.5 किलो। छा थियणु खपे? असां त चऊं था हाणे 2-3 कलाक खोलणु खपे, वधीक हाणे हुकूमत जो मसइलो आहे। दुकान बंदि आहिनि, जायूं मसवाड़ जिन किराया चढ़नि था। किराया चढ़ंदा, छॾंदो कोई बि न साईं किरायो। असांखे 1.5 महीनो थी वियो आहे, इहो लॉकडाउन मुसलसल हले थो। मां सम्झां थो अॼु 48 ॾींहं आहे। 1.5 महीने खां तव्हां सम्झो त माना किराए जा दुकान आहिनि, किराए जूं जॻहियूं आहिनि, छा न इंसान खे ज़रूरत आहे। स्कूल ॿारनि जा बंदि आहिनि, उहे प्राइवेट स्कूल असांखां फीसूं वठनि था। फीसूं त फुल रिकवर थियनि थियूं, पर असांखे मिले कुझु बि नथो। राशन सिंध गवर्नमेंट विरायो, उहो तव्हां राशन मीडिया वारनि पाण ॾिठो त 1200 खां 1300 रुपए जो राशन हुयो। जंहिं घर में जेके आहिनि 5 घर जा खाईंदड़ जेके आहिनि फ़र्द हुजनि, उहो 1200-1300 जो राशन घणा ॾींहं खाईंदा? तव्हां अंदाज़ो ॿुधायो। मीडिया जा तव्हां नुमाइंदा हो, तव्हां ॾिसो उन बैग खे बि ॾिठो, तव्हां ॾिठो बि हूंदो। उन बैग में जेको 1200-1300 रुपए जो राशन हुयो, उहो वधि में वधि 4 खां 5 ॾींहंनि जो राशन हुयो। हाणे 48 ॾींहंनि खां जो लॉकडाउन आहे, असां सां कहिड़ी हालत आहे, कहिड़ा हशर आहिनि। गवर्नमेंट जा चूंडियल नुमाइंदा निकिरनि न। असांजी जेकबा जो डिप्टी कमिश्नर कॾहिं ॾिठो ई न आहे जेकबा शहर में को माना को रेट ते कंट्रोल कयईं, कंहिं ॻाल्हि ते कंट्रोल कयईं। न त डिप्टी कमिश्नर जो फ़र्ज़ु आहे न बाबा, किराएदार ॾे लेटर कढे त बाबा लॉकडाउन सबबु शहर जेकॾहिं बंदि आहे त तव्हां किराया वसूल न कयो।
किराया बि सभु वसूल कया था वञनि, प्राइवेट स्कूल फीसूं बि वठनि था ऐं रेट ॾिसो त हर शइ जा किथे पहुतल आहिनि। सब्जी खाइण खां वई फ्रूट महांगा थी विया, रमज़ान शरीफ़ जो हेॾो सारो भलारो महीनो हले थो, उन भलारे महीने में जेको आहे इबादत त वई माना जेको आहे माण्हू खाइण जे लाइ परेशान आहे। भला सिंध सरकार पारां जेको राशन ॾिनो तव्हां चओ था उहो वाक़ई 5-6 ॾींहं जो हूंदो, पर जेके हिते MN MPs आहिनि उन्हनि पारां माण्हुनि जी का सहायता कई वई आहे? MN MPA खे त असां कॾहिं ॾिठो न आहे शहर में। बाक़ी जेको MNA आहे उन बि ॿुधण में आयो, सोशल मीडिया ते हुयो त मां पंहिंजी ज़कात कढी आहे, को मूंखे गवर्नमेंट न ॾिनो आहे। जेकॾहिं उन बि थोरो थको को राशन विरायो त हुन चयो मां पंहिंजी ज़कात कढी आहे। भई तव्हां चवंदो माना सिंध सरकार ऐं चूंडियल नुमाइंदा उहे जेके नाकाम आहिनि? उहे नाकाम आहिनि, मुकमल नाकाम आहिनि। सिंध गवर्नमेंट हुजे, वफ़ाक़ी गवर्नमेंट हुजे, उहो सिर्फ़ु पाण में हिक ॿिए में उन्हनि जो जेको आहे तज़ाद आहे, बजट रोकण जे करे, हिक ॿिए जा फंड रोकण जे करे, सिर्फ़ु उन तज़ाद जे करे जेको आहे आम माण्हू ऐं जेको आहे आम शहरी जेको आहे उनजी सज़ा लोड़े थो। भला जेको एहसास प्रोग्राम शुरू कयो वियो वफ़ाक़ पारां 12,000 फ़ी माण्हू खे ॾिना पिया, फ़ी ख़ानदान खे, उहे तव्हांखे मिलिया? उहो बि ज़राए को मालूम थियो आहे। जीअं असां हिकु ॿिए शहर बीठल आहे, ज़ाहिर आहे 1.5 महीनो ही शहर बंदि आहे, उनजो बि शहर में कारोबार हूंदो, उनजो कारोबार बि बंदि हूंदो 1.5 महीने खां। हू 1.5 महीने खां पंहिंजे घर जे अंदरि वेठल आहे, हुन खां पुछा कंदासीं त हुन 1.5 महीनो घर जे अंदरि कीअं गुज़ारियो। सिंध सरकार, वफ़ाक़ी सरकार या हितां चूंडियल नुमाइंदनि पारां उन्हनि वटि पघा, उन्हनि खे राशन या ॿियो को रिलीफ ॾिनो वियो आहे, उन सिलसिले में असां उन्हनि खां पुछा कंदासीं। साईं तव्हांजो छा कारोबार आहे शहर में? साईं सैनेटरी जो थोरो कारोबार सनो सुको। मां पाण मज़दूर आहियां, मूं वटि 2-3 मज़दूर आहिनि, कमु हलाईंदो प्लम्बर आहियां। हिन टाइम 1.5 महीनो थियो असां वेही खाऊं था पंहिंजे घरों, न का असांखे फंड मिलियो आहे, न असांखे को अंदरों 12-13 हज़ार रुपया मिलिया आहिनि, कुझु बि न मिलियो आहे असांखे। अच्छा अच्छी पोशाक वारा माण्हू मरी विया आहियूं, सफ़ा असुल बुख ते वेठा आहियूं। ईमानदारी ॻाल्हि आहे, ॿाहिरों वेह त पुलिस तंग करे थी पई, किरानो खां वधीक असांखे इहा ॻाल्हि में मारे छॾा, सिधी ॻाल्हि इहा ई आहे। भला सिंध सरकार जेको राशन ॾिनो हुयो उहो तव्हां ताईं पहुतो? कुझु बि न मिलियो असांखे, कुझु बि न मिलियो आहे। सिंध सरकार विरायो या मुगरी साहिबु विरायो हुयो या तुंहिंजे असां स्कूलनि में विया आहियूं, कुझु बि न मिलियो असांखे। अच्छा अच्छी पोशाक वारा माण्हू चवंदा असांखे दुकान खोलणु छॾनि, महिरबानी करे असांजा दुकान खोलण असांजा, असांखे कुझु बि न फंड न खपे, असांखे फंड कुझु बि न खपे, असांखे अलाह जे वास्ते दुकान खोलणु छॾनि बसि, महिरबानी करनि असांजे लाइ। असां पंहिंजी रोज़ी कमाए पाण खाईंदासीं असां। भला 1.5 महीनो आहे, ज़ाहिर आहे दुकान बंदि आहे, कारोबार बंदि आहे, तव्हांजा घर में फ़र्द हूंदा, ॿचड़ा हूंदा, उधर ते कमु हले थो साईं, व्याज वटे ते कमु हले थो, ॿियो को कारोबार कोई कोन्हे। मसवाड़ा गेची में आहिनि, दुकान मसवाड़ जो आहे, जॻह मसवाड़ जी आहे, न को बैलेंस आहे असां वटि। सॼो असांजे पाड़े सॼी ख़बर आहे, असां अच्छी पोशाक वारा माण्हू आहियूं, न लेन में बीहंदासीं बि असांखे माण्हू अड़े तूं फलाणा माण्हू लेन में बीठो आहे तंग करणु, मतिलबु कोई शइ न मिली असांखे, हा कोई शइ बि न मिली असांखे। भला हिते जेको MNA MPA साहबु आहे, इलेक्शन दौर में त हू ॾाढो माण्हुनि ताईं दरनि ते पहुचनि पिया, हिन वबा दौरान उहे माण्हुनि जी दरनि ते आहिनि तव्हांजी दर ते? कोई बि न सर, कोई बि न आयो असां वटि, बिल्कुलु कोई बि न आयो, न असांखे पा अटे जो मिलियो, असांखे न खपे बि सही पा अटे जो, असांखे सिर्फ़ु दुकान खोलणु छॾनि महिरबानी करे। 2-3 कलाक 4 कलाक 5 कलाक रिलीफ ॾियण असांखे, असां मज़दूरी कमाए खाईंदासीं, असांखे बस आहे, इमदाद को असांखे बस आहे। भला जेके 12,000 गवर्नमेंट पारां ॾिना वञनि पिया ग़रीबनि खे, उहो शइ न मिली आहे, का शइ बि न मिली आहे। वियासीं हिकु दफ़ो, चइबो आहे इंक्वायरी थिए थी पई, असांखे 12,000 बि न खपनि गवर्नमेंट जा, न खपनि, पाण वटि रखनि असांखे सिर्फ़ु मज़दूरी कमाइण छॾनि महिरबानी करे। दुकान खोलिया वञे, महिरबानी करे दुकान खोलिया वञनि, जेकॾहिं न खुलंदा त पोइ बुख मरदासीं। इहे असांखे अॻनि में मारे छॾा, असांखे मारे छॾा, असल में कहिड़ो हूंदा अॻनि में मारे छॾा, हिन असांखे हे मारे छॾा असांखे। जी अज़र साहिबु, तव्हां जिकावाद वासियुनि जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु हो त असीं गुज़िरियल 1.5 महीने खां रोज़गार बंदि हुजण जे करे घरनि जे अंदरि महदूद आहियूं, जॾहिं त कारोबार बंदि आहे, असांजा बचा बुख ते वेठल आहिनि। हिन टाइम ताईं 1.5 महीनो गुज़रण जे बावजूदि जेको आहे न त सिंध सरकार न हितां जी चूंडियल नुमाइंदा तोड़े जेके हितां जा सरहंदी वारा आहिनि उन्हनि बि हुनजी साराहना लधी, न ई हुननि जे घरनि ताईं को राशन पहुचायो वियो आहे, न हुननि को रिलीफ ॾिनो वियो आहे, जंहिंजे करे हू इंतिहाई ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि था। हुनजो चवणु आहे त हू टिकिन ते ऐं जेको आहे ओधर ते वठी करे वक़्तु गुज़रान करनि था। हुनजो ॿियो बि गुज़र सफ़र जो ॿियो को बि रस्तो कोन्हे त हू किथां खे गुज़र सफ़र करणु, हुनजो कोई वाहिद पंहिंजो रोज़गार जो ज़रियो इहो हो त शहर खुलियलु हुजे, हू रोज़गार करणु, शहर बंदि आहे, उनजे करे हुनजो रोज़गार बंदि आहे। नाज़रीन, सूरत हाल अव्हां जी अखियुनि जे आॾो आहे ऐं केतिरा माण्हू तव्हां ॾिठो त उहे वीचारा ज़ाहिन था, उन्हनि खे अञा ताईं उन्हनि जी कंहिं सार कोन लथी आहे। एतिरा ॾिहाड़ा गुज़री विया आहिनि, अची 1.5 महीने खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, वधीक ॾिहाड़ा गुज़री विया आहिनि। हाणे ज़रूरत हिते इन ॻाल्हि जी महसूसु करे रहिया आहियूं त जेकॾहिं उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ो सही तरीक़े सां, संजीदगीअ सां ऐं मुख़लिसाने तरीक़े सां हिकिड़ी का सर्वे कराई वञे हा, हिकिड़ी जांच कराई वञे हा,
छो जो जेका हिते ज़िले हुकूमत पारां बि 7 रुकनी कमेटी ठाही वई हुई, उहा बि हिकिड़े क़िस्म जी नाले मात्र कमेटी हुई। उन में बि कंहिंजो को सीरियस जेको ग्राउंड ते वर्क कोन हो, का सर्वे कोन हुई। सिर्फ़ु राति जे पहर में वञी उन्हनि जा दरवाज़ा खड़काया पिया वञनि जिन खे ॾियणो आहे, ऐं उहे वीचारा माण्हू रहिजी विया, केतिरा ई माण्हू रहिजी विया आहिनि जिन खे कुझु कोन मिली सघियो आहे। उन्हनि माण्हुनि जी सार लहण बि हुकूमत वक़्त जी ज़िमेदारी हुजे थी, ऐं जेके सरहदीअ वारा माण्हू आहिनि उन्हनि जी ज़िमेदारी हुजे थी त हिन ॾुखे वक़्त में, हिन अहिजे वक़्त में इन्हनि माण्हुनि जे बि तकलीफ़ खे महसूसु कनि। हिन जे शहर में केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि, करोड़पति माण्हू आहिनि, तमामु घणो मालदार ख़ुशहाल माण्हू आहिनि, उहे उन्हनि माण्हुनि जी सार लहनि। सरकार जे तरफ़ां जेको थिए उहे उन्हनि जी परघोर लधी वञे त जीअं उहे माण्हू बि ज़िंदगी जी सघनि, ऐं उन्हनि माण्हुनि खे बि का सहायता थिए त जीअं उहे घटि में घटि पंहिंजे ॿचड़नि जो 3 वेलनि जो न ई खणी त 2 वेलनि जी उन्हनि खे को गभो नसीबु थिए त जीअं उहे ज़िंदगी गुज़ारे सघनि। सूरताल अव्हां जी अखियुनि जा आॾो आहे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।